अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां हाजी मोहम्मद मुजर सिरिया यूट्यूब चैनल हाजी ऑफिकल। जी हाँ दोस्तों, अॼु जे वीडियो में अव्हांखे ॿुधाइण वारा त न्यू प्रोफाइल पेज जा फॉलोअर कीअं चेक करे सघो था। जी हाँ दोस्तों, ईअं खणी चऊं न्यू एक्सपीरियंस पेज तमामु आसान तरीक़ो आहे। जेकर अव्हां असांजे हिन चैनल में नवां अची चुका आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो, जीअं मुंहिंजो हर नोटिफिकेशन अव्हांखे बाआसानी मिली सघे। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे पंहिंजी फेसबुक ID लॉगिन करणी आहे। जी हाँ दोस्तों, हिते क्लिक करणो आहे। जी हाँ दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजी पहिरीं हिते पेज लॉगिन थियल आहे। जी हाँ दोस्तों, प्रोफाइल पेज। जी हाँ दोस्तों, हिते अव्हांखे तस्वीर ते क्लिक करणो आहे। जी हाँ दोस्तों, क्लिक करण खां बाद में हिते अव्हांखे हिन जॻह ते क्लिक करणो आहे। जी हाँ दोस्तों, क्लिक करण खां बाद में असांखे हाणे छा करणो आहे, असांखे मुरागी वञिणो आहे हेठि। जी हाँ दोस्तों, हिते अव्हां ॾिसी सघो था त ही न्यू पेज जो सिस्टम अची चुको आहे। हिते अव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां बाद में हिते ऑप्शन अची चुको आहे फॉलोअर। जी हाँ दोस्तों, ही ॾिसी सघो था फॉलोअर ऐं लाइक्स, हिते अव्हांखे क्लिक करणो आहे। जी हाँ दोस्तों, ॾिसी सघो था त हे मुंहिंजा फॉलोअर आहिनि पेज जा 1,59,269। जी हाँ दोस्तों, अव्हां फॉलोअर ॾिसी सघो था त हिन पेज जा एतिरा आहिनि। जी हाँ दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकर अव्हां असांजे हिन चैनल ते नवां अची चुका आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो, जीअं मुंहिंजो हर नोटिफिकेशन अव्हांखे बाआसानी मिली सघे। इंशाल्लाह वरी कंहिं वीडियो नए सां गॾु हूंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।